मोरो ख़बर शामिल कई थी। मोरो सिनेमा जिता से दिलताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो भरसा गोड़ वारियासी जे रहवासी बोरियत हारी रियाज़ अली भुट्टो सौफ़िन के ॿुधायो त मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ियूं ख़बरूं हलायूं पियूं वञनि त मुंहिंजे कुतनि हारी अनवर घांगरो जी बकरीअ ते हमिलो करे चखणी ज़ख़्मी करे छॾियो आहे, जेको सरासर कूड़ आहे। रोलू कुतनि बकरीअ ते हमिलो कयो हो। उन्हनि कुतनि मां मुंहिंजो को बि तालुक़ु नाहे। हमिलो कंदड़ कुतनि खे अनवर घांगरो फायर करे मारे छॾियो हो, जंहिं ते असां पाण कुतनि माण में अनवर घांगरो जो साथ ॾिनो हो। रियाज़ अली भुट्टो वधीक चयो त असां बोरियत हारी माण्हू आहियूं, असां ते कूड़ा इल्ज़ाम न हया वञनि। रियाज़ अली भुट्टो म्यूनसिपल कमेटी मोरो जो इंतज़ामिया मोरो खां मुतालबो कंदे चयो त रोलू कुतनि जो अज़ार वधी वियो आहे, कुतनि खे ज़हर ॾेई मारियो वञे। रोलू कुता कंहिं बि वक़्तु ॻोठ में रांदि कंदड़ मौसम ॿारनि खे नुक़सानु ॾेई सघनि था। जीअं त मुंहिंजो नालो रियाज़ अली भुट्टो आहे, मां वेठो आहियां ॻोठ जीजन सत्यन खां गैस नजर जो हारी आहियां मां। जेको मूंसां नाइंसाफ़ी कई थी वञे, जीअं त हीउ जेको बकरियुनि जो चवंदा हुआ तो कुतो बचायो हाणे तो खारायो। ॻाल्हि आहे या त कुता आहिनि झंग जा, असांखे कहिड़ी ख़बर कंहिंजा कुता आहिनि। झंग जो कुता आहिनि, बाजी जो कुतो हुजे तव्हां भली मारे छॾियो, जानवर आहे झंग में हुनखे चक आयो आहे, उहा ॻाल्हि मुंहिंजे नाले हलाई पई वञे। महिरबानी करे मुंहिंजी ॻाल्हि न हलाई वञे। मां ग़रीब मिसकिन माण्हू, ॿ रुपए जो 5 किलो अटो खावां, 5 किलो मां वठां। मां ग़रीब मिसकिन माण्हू, मुंहिंजे नाले करे हलाइनि। ॻाल्हि आहे या त अर्ज़ु कयो थो वञे मुंहिंजे नाले न हलायो वञे। मां ग़रीब मिसकिन माण्हू आहियां। ज़ाहिर सलमान चार खे बि इहा ई मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजो इंसाफ़ु कयो वञे।